बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रियल इशूज़ में इरफान अली बुगे तरफ़ां भली कार। नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान ख़ान ख़िलाफ़ अपोज़िशन जी अदम एतमाद तहरीक आख़िरी मरहले में दाख़िल थी चुकी है। जेकॾहिं को ॾफेड़ नथो थिए ऐं क़ौमी असैम्बली अंदरि अदम एतमाद वारी वोटिंग स्मूथली थिए थी त चिटो इम्कान आहे त इमरान ख़ान खे पंहिंजे उहिदे तां हथु धोइणो पवंदो, वफ़ाक़ी हुकूमत घर भेड़ी थी वेंदी। पर हिन समूरी सूरत हाल खे जेको सियासी ॾफेड़ मतल आहे, PTI हुकूमत ख़िलाफ़ अपोज़िशन जी जेका वठ पकड़ आहे, उनखे आम शहरी कीअं ॾिसनि था? इमरान ख़ान खे हटाइणु घुरिजे या न हटाइणु घुरिजे? इमरान ख़ान खे हटाइण खां पोइ जेका नई हुकूमत वजूद में ईंदी, उन मां कहिड़ियूं उमेदूं आहिनि? हैदराबाद जा शहरी इन हवाले सां छा था चवनि? असां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जंहिंमें वकील बि शामिल आहिनि, शागिर्द बि शामिल आहिनि, वापारी भी शामिल आहिनि। संदन छा ख़्यालु आहे, अचो त ॿुधूं। उन्हनि मां अवाम खे को बि रिलीफ हींअर ताईं मौजूदु न मिली सघियो आहे। हीअ सिर्फ़ु सियासी हलचल हले पई। 2 साल 3 साल खां बाद में पोइ हीअ पाण में पार्लियामेंट में विड़िया बीठा आहिनि था। अदम एतमाद जी जेका इहा ॻाल्हि हले पई, इहा वेल एंड विशिज़ आहे। छो जो हिन हुकूमत एतिरो बेज़ार करे चुका आहिनि असांखे, जो हिन हुकूमत में महांगाई उरूज ते चढ़ी चुकी आहे। तेल महांगो, ग़रीब माण्हू सर्वाइव नथो करे सघे। जेको मिडिल क्लास या फर्स्ट क्लास जा माण्हू आहिनि, उहे ई जेको आहे सो मथे वधंदा पिया वञनि, पर ग़रीब माण्हू जेको आहे सो उहो पीड़िजे पियो थो। पोइ खान साहब ने अपनी आवाम को कुछ दिया नहीं। महंगाई इतनी बढ़ गई है, पेट्रोल के आप दाम देंगे इतने, और कोई माशी प्लान भी नहीं है अभी तक। 4 साल में जो खान साहब जो इतना कह रहे थे कि मैं ये दूंगा, मैं वो करूँगा, मैं ये करूँगा, कुछ भी कोई माशी प्लान नहीं दिया अभी तक खान साहब ने। मुझे उम्मीद है कि मियाँ साहब कुछ कर सकते हैं। तो इहो सुठी ॻाल्हि आहे। असांजी अपोज़िशन मां तवक़ो सुठियूं आहिनि त अपोज़िशन जेके 1.5 साल आहे उन में कमु सुठो कंदी ऐं अवाम खे रिलीफ ॾींदी, महांगाई घटि कंदी, पेट्रोल जा रेट घटि कंदी, ऐं इहे ई तवक़ो आहिनि त इंशाअल्लाह अपोज़िशन जी सपोर्ट कयूं था पिया असां। पहिरीं PTI खे सपोर्ट कई सभिनी अवाम, पर उन्हनि कुझु ई न कयो। 3 साल ज़ाया करे छॾिया, को बि रिलीफ अवाम खे न ॾिनो वियो। जो लोग इतने सालों से जो हुकूमत करके गए, उन्होंने अवाम का क्या भला किया है? कभी ये सोचा है किसी ने? किसी ने कोई तवज्जो नहीं दी। इंशाअल्लाह इमरान खान जीतेगा और अवाम को दुगनी अक्सरियत से, आइंदा इलेक्शन भी होगा तो दुगनी अक्सरियत से इंशाल्लाह कामयाब होंगे। भरपूर साथ देने के लिए हुकूमत पाकिस्तान, मुमलिकत पाकिस्तान का साथ देने के लिए तैयार है। लेकिन आवाम जो इस वक्त पिसती जा रही है और महंगाई का जो रोज़ बरोज़ इजाफा होता जा रहा है और डॉलर एक जगह पे आके नहीं रुक रहा, उससे माशी सूरत हाल बहुत ज़्यादा बिगड़ती जा रही है। थोड़ी बहुत महंगाई मैं समझता हूँ और हो जाएगी। महंगाई जो है अभी हो गई है ना, इसको रिवर्स होना बहुत मुश्किल है। बाकी ये कि अल्लाह करे, हम तो दुआ गो है कि अपने महंगाई ख़त्म हो जाए। गरीब आदमी बहुत अपने पीस रहा है। जैसे इमरान खान वज़ीर आज़म काम कर रहे हैं तो इनको चांस दिया जाए, ये पूरे 5 साल करें, अपना पूरा टाइम गुजारें। अब हुकूमत तो अपनी सियासी मफादात के लिए जो गवर्नमेंटों को ऊपर नीचे कर रहे हैं, मगर हमारी हमदर्दी इमरान खान के साथ है। ये पीपल्स पार्टी हुकूमत करना चाहे तो करे, बाकी इमरान खान जी हुकूमत सही न आहे। नाज़रीन, हैदराबाद के कुछ शहरनि जा तव्हां वीचार ॿुधा, मिलियल जुलियल रुझान मिले थो। कुछ शहरनि जो ख़्यालु आहे त इमरान ख़ान खे अञा वधीक मौक़ो मिलणु घुरिजे, जॾहिं त कुझु शहरी चवनि था त मुल्क जी जेका सूरत हाल आहे, वधंदड़ महांगाई आहे, उन में इमरान ख़ान खे घर भेड़ो ई थियणु घुरिजे। ॿिए पासे इमरान ख़ान खे हटाइण लाइ अपोज़िशन खे जेके घुरिबल वोट हुआ, उन लाइ मुतहदा जो सहारो वठिणो पियो। MQM पीपल्स पार्टी जो नओं इतिहाद साम्हूं आयो आहे ऐं चयो पियो वञे त अदम एतमाद तहरीक जी हिमायत जे बदिले में सिंध अंदरि MQM खे मराहतूं, वज़ारतूं ऐं वॾियूं रियायतूं ॾिनियूं वेंदियूं। हिन सूरत हाल खे MQM ऐं पीपल्स पार्टी जे इतिहाद खे हैदराबाद जा शहरी, जिन में सिंधी ॻाल्हाईंदड़ ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ शामिल आहिनि, उहे कीअं था ॾिसनि? संदन छा ख़्यालु आहे? अचो तो कुछ शहरनि जा वीचार ॿुधूं। सर देखिए, गुज़िश्ता में तो ये समझता हूँ कि सिंध के आवाम के लिए शायद बेहतर हो, शहरी इलाकों के लिए खासतौर पे बेहतर हो, कराची, हैदराबाद, मीरपुर खास के लिए, पर ओवरऑल तो कोई वो नज़र नहीं आ रहा मुझे। असां बि सम्झूं था जेकॾहिं इहो मुआइदो थिए थो हिन हुकूमत खे टोड़ण जे लाइ, त MQM ऐं पीपल्स पार्टी मिली करे अगरि सिंध जे बचाव ऐं सिंध जे बहितर जे लाइ कमु कंदा त असांजा भाइर आहिनि, असीं उन्हनि सां हमेशह क़दम सां क़दम मिलाए बीहंदासीं। भली जेके उन्हनि खे वज़ाहतूं ॾियनि था, भली ॾियनि। आहे बिल्कुलु सही फ़ैसिलो आहे। छो जो असां चाहियूं था नौजवान पढ़ियल लिखियल जेके बि आहिनि, उहे सभु चाहिनि था त पाण खे सिंध खे सुधारणो आहे, गॾिजी करे कमु करिणो आहे। ऐं जे MQM आहे, असांजा भाइर आहिनि, जे गॾिजी कमु करणु चाहिनि था, सिंध खे सुधारणु चाहिनि था, त वेलकम उन्हनि खे असां वेलकम कंदासीं दिलि सां। अगरि हू सिंध खे टोड़ण जी ॻाल्हि कंदा या सिंध जे ख़िलाफ़ का ॻाल्हि कंदा त बिल्कुलु असां उन्हनि सां गॾु न थींदासीं ऐं अलॻि थी बीहंदासीं इंशाअल्लाह। MQM ने तो सारी ज़िंदगी मकसद वो पैसे लेकर काम करना, उन्हें तो और क्या करना है। MQM ने किया ही क्या है, अपनी आवाम के लिए क्या किया है?
क्या ऐसा ये जो आज जो टैक्स जो ये हैदराबाद में तरक्याती काम हो रहे हैं किसके एमक्यूएम के फंड से हो रहे हैं, ये इमरान खान के फंड से हो रहे हैं? देखें, ये सिंध वासियों के बिल्कुल मफाद में है, क्योंकि दोनों यहाँ के मुस्तकिल बाशिंदे हैं और यहाँ पर हम उम्मीद करते हैं, ताजिर बरादरी उम्मीद करती है कि एमक्यूएम और पीपल्स पार्टी के मुआहदे से मुआशी सरगर्मियाँ और ज़्यादा बढ़ेंगी। एमक्यू और पीपल्स पार्टी का जो हलाक हुआ है, मैं यही कहूँगा कि अल्लाह ताला इस हमारे सबके हक़ में बेहतर करे, आसीन में अमन व अमान रहे। बाकी जो पीपल्स पार्टी ने इससे पहले भी कोई पूरे तो नहीं किए, जो भी हमारे एमक्यूएम के किसी के जो भी मुतालबात थे। देखिए, सिंध के हिसाब से देखा जाए तो अच्छी चीज़ है कि, मगर ये जो टाइम है, इस टाइम में ये चीज़ें मेरे हिसाब से मुल्क के मफाद में नहीं हैं। आवाम खे फ़ाइदो थींदो, शहर गॾिजी वेंदो, कराची कंहिंखे ॾींदासीं कोन असां। हाणे कुझु सिंध जे ॿियनि मसइलनि तरफ़ वधूं था। तव्हांखे ॿुधायूं त हैदराबाद ज़िले जे तालुके लतीफ़ाबाद में दरिया जे फ्लड ज़ोन अंदरि हाउसिंग स्कीम्स क़ाइमु थी वयूं आहिनि। आवाज़ न्यूज़ तरफ़ां ही मामिलो हाईलाइट करण खां पोइ इंतिज़ामिया हरकत में आई आहे ऐं फ्लड ज़ोन अंदरि क़ाइमु कुझु स्कीम्स खे अख़बारी इश्तिहार वसीले सीधा तरफ़ां गैर क़ानूनी करार ॾिनो वियो आहे। समय साल पुराणनि ॻोठनि में आबाद उतां जे रहवासियुनि जो छा चवणु आहे? गॾोगॾु असां क़ौमी अवामी तहरीक जे अॻुवान अल्ताफ़ ख़ासकेली जंहिं हिन मामले बाबति तमामु घणी जदोजहद कई आहे, हिन मसइले लाइ आवाज़ु उथारियो आहे, उन सां बि ॻाल्हि ॿोल कई आहे। हू छा था चवनि, अचो त ॿुधूं। क़बरुनि खे बि ॾाइण, मिसमार करण जो कहिड़ो कानून किथे जी आहे? ऐं हिते अलाही झेड़ा बि कया अथनि माण्हुनि सां, हैरा सां माण्हुनि खे कयो अथनि। जेके ॻोठाणा क़दीमी हुआ, जिन जा माण्हू पुरल क़बरूं पुराणे ज़माने जो, उहे ॾाए मिसमार करे। हीअ साईं, हीअ लतीफ़ाबाद 9 नंबर आहे, 6 एकड़नि ते मुश्तमिल ही क़ब्रिस्तान आहे ऐं उन जे अंदरि जेको सोची हिननि इहो ठाहियो आहे। हीअ बिल्डिंगूं ॾावतूं थियूं पियूं, आर बिल्डर आहे, हिननि ते वॾनि सामिन जा अथनि, उन्हनि जी वधीक असांखे ख़बर न आहे, पर वॾी हिननि जी पोइवारी कई वेंदी ऐं अॻिते बि वधंदो वञे, अॻिते बि ॿिया ॻोठ ख़तमु कंदो वञे। साईं, बिस्मिल्ला सिटी जेको दरिया जे लूप बंद जे अंदरि आहे, हाणे बिस्मिल्ला सिटी में गैर क़ानूनी बिल्डिंगूं ठाहियूं आहिनि बिस्मिल्ला सिटी जे नाले सां। उहो दरिया जो कचो आहे, उन जे भरिसां ॻोठ आहे दिलशाद जो शामलो पटेल ॻोठ। उन्हनि ॻोठाणनि जो उते पुराणो क़दीमी दरगाह हुकुम शाह जो क़ब्रिस्तान आहे, जेको 6 एकड़नि ते मुश्तमिल आहे। उन 6 एकड़नि जे क़ब्रिस्तान खे मसमार कयो वियो आहे। तव्हां ॾिठो पियो फुटेज ठाहिया पे त क़बरूं मसमार करे छॾियूं अथनि। उन क़बरूं मसमार करे उते पार्क ठाहिया अथनि। जीअं इंतिज़ामिया चयो पई बिस्मिल्ला एक्सटेंशन विदाउट NOC आहे। NOC मतिलबु छा? इन दरिया आहे बाबा, उते इरीगेशन जे पर्पज़ लाइ तव्हां ज़मीन करे सघो था, हाउसिंग स्कीम लाइ न आहे। इहा गुंडागर्दी आहे NOC जे नाले में। सिंध सां, सिंध जे दरिया सां, सिंध जे माण्हुनि सां धोखो न करियो, गुंडागर्दी न करियो। हीअ फ्लड ज़ोन बंदि थींदो, दरिया जे पाणीअ में रुकावट ईंदी। जेकॾहिं मथां ईंदड़ वक़्त में ॿोॾि ईंदी, दरिया में वॾी चाड़ आई त दरिया खे परियां खां घारो पवंदो। हैदराबाद, टंडो मोहम्मद ख़ान, कोटड़ी ऐं हेठि जा ॻोठ, हेठि जा शहर, हेठि जा हज़ारे लखे करोड़ माण्हू असांजा उहे ॿोॾि में अची वेंदा, हथरादू ॿोॾि में अची वेंदा ऐं उहे इहा दरिया सां माण्हुनि खे क़त्ल करण जी साज़िश आहे। उहो उन दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु असां हिते मुसलसल आवाज़ उथारे रहिया आहियूं, पर इंतिज़ामिया जेका आहे सो अञा उन्हनि जे ख़िलाफ़ु बाक़ाइदे एक्शन चइजे उहो न कजे, उहो न थियो आहे। गुज़िरियल ॾींहुं अख़बारुनि में सीधा LBOD उन्हनि हिकिड़ो इश्तिहार ॾिनो आहे। फ़क़ति जीअं बेवस माण्हू हूंदो आहे, उन इश्तिहार में चयो आहे त हीअ स्कीमूं गैर क़ानूनी आहिनि। गैर क़ानूनी आहिनि त बाबा उन जे ख़िलाफ़ु कार्रवाई केरु कंदो? HDA वारा दरिया जे अंदरि स्कीमुनि जी NOC था ॾियनि। HDA वारा थींदा केरु आहिनि दरिया जे NOC ॾियण वारा? हीअ इरीगेशन जी ज़मीन आहे, HDA जी ज़मीन त कोन्हे। उहे NOC कीअं था ॾियनि? उन्हनि कामोरनि जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी जा केस दाख़िल थियणु घुरिजनि। अॻूणा जेके बि असिस्टेंट कमिश्नर रहिया आहिनि, जेके बि कमिश्नर हैदराबाद जा रहिया आहिनि, जिन जे दौर में ही स्कीमूं शुरू थियूं आहिनि, हैदराबाद जा DC AC मुख़्तियारकार, उन्हनि जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी जा, दरिया सां दहशतगर्दी जा केस दाख़िल थियणु घुरिजनि। हैदराबाद ऐं टंडो मोहम्मद ख़ान ऐं हेठि जेके माण्हू रहनि था, करोड़े लखे माण्हू रहनि था, उन्हनि खे हथरादू ॿोॾि में क़त्ल करण जी साज़िश जो मंसूबे जो उन जे ख़िलाफ़ु केस दाख़िल थियणु घुरिजे। हीअ दरिया अंदरि जेका बि गंजे टकर जी मिटी गॾु कई वई आहे, उन मिटीअ खे वापसि ॿाहिरि कढियो वञे। नाज़रीन, हिन मामले जो असां वधीक जाइज़ो वठंदासीं, पर हिते वक़्तु आहे ब्रेक जो। ब्रेक खां पोइ असांजी कोशिशि हूंदी त हिन मामले ते MD सीडा सां राब्तो कजे ऐं संदसि मौक़िफ़ मालूम कजे। ॾिसंदा रहो रियल इशूज़।